नाज़रीन, खैरपुर शहर में पेट्रोल पंप मालिकनि जूं मनमानियूं जारी आहिनि। हुकूमत जे मुक़रर कयल अघ खां वधीक अघ ते पेट्रोल विकिरो कयो पियो वञे। उन हवाले सां ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। चयो वेंदो आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां महांगाईअ जो तूफ़ान बर्पा थी वेंदो आहे। उन में को बि शक न आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां खाधे पीते जे शयुनि समेत हर शइ महांगी थी वेंदी आहे, जंहिं सबबु अज़ाब में ग़रीब ऐं पोरियो तबिको मुब्तला थी वेंदो आहे। पेट्रोल केतिरो बि महांगो थी वञे पर सरहदीअ वारे तबिके खे को बि फ़र्क़ु न पवंदो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 112 रुपया मुक़ररु कई वई आहे, पर खैरपुर ज़िले में पेट्रोल पंप मालिकान हुकूमत जे उबतड़ हली रहिया आहिनि। खैरपुर जे तमामु पेट्रोल पंपनि ते 114 खां 120 रुपया ताईं फ़ी लीटर विकिरो करे ग़रीब पोरियत ऐं मज़दूरनि खे लुटियो वञे थो। ज़िले इंतिज़ामिया पर असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बे कुझु ॾींहं पहिरियां वधीक लीटर ते पैसा वठण पेट्रोल पंपनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। पेट्रोल पंप मालिकनि ते ॾंड विधो, जंहिंखां पोइ पेट्रोल पंप मालिकनि एहतजाजनि तौरु पंहिंजा पेट्रोल पंप बंदि करे छॾिया। जंहिंखां पोइ पेट्रोल पंप मालिकनि ज़िले इंतिज़ाम विच में ॻाल्हियूं तय थी वियूं त पेट्रोल ओघरा जी क़ीमतनि मुतलिक़ हलायो वेंदो, पर उन जे बावजूद बि ओघरा जे मुतलिक़ खैरपुर शहर में पेट्रोल नथो हलायो वञे। जॾहिं त शहरनि पारां सोशल मीडिया ते वधीक पेट्रोल जा अघ वठण त पंप मालिकनि ख़िलाफ़ शदीद तनक़ीद कई वञे थी ऐं ज़िले इंतिज़ामिया खे पिणु एक्शन वठण जी घुर कई वञे थी। मां खणी ईअं चवंदुमि त असां हिकिड़ी पेट्रोल पंप जी माफ़िया आहे, जेका माफ़िया पूरी ज़िले जी इंतिज़ामिया खे हिकिड़ो ब्लैकमेल कयूं, मफ़लूज कयूं वेठी आहे। ऐं मूंखे इहो बि चवणु खपे त ज़िले इंतिज़ामिया खे जॾहिं सभु पावर्स न विया आहिनि त पोइ हू पंहिंजो पूरो एक्शन नथी करे पई। मां इहो DC साहब खे रिक्वेस्ट थो कयां तव्हांजे चैनल जे तवसुत सां इन माफ़िया जे ख़िलाफ़ थिए ऐं जेको पेट्रोल पंप जा जेके रेट्स जेके ओघरा जा आहिनि उन ऐं उन्हनि जी जेकी मेजरमेंट्स में जेके फ़र्क़ु अचनि था पिया, पेट्रोल पंप जेको हले थो पियो उन मेजरमेंट्स में काफ़ी फ़र्क़ु था अचनि पिया। इन ते DC साहब एक्शन खणे, सिविल सोसाइटी खे साथ ॾींदी ऐं जेका माफ़िया आहे उन माफ़िया खे मात कयो वञे। ऐं माफ़िया जेका आहे जेको हिन वक़्तु हावी लॻी पई आहे ज़िले इंतिज़ामिया जे मथां बि ऐं पेट्रोल पंपनि जे मथां बि, ऐं जेके हिन रेट्स पंहिंजे मनमानी सां हलाइनि था पिया, इहो जेको सदुआसर नाजाइज़ी आहे, इहा अवाम सां नाजाइज़ी आहे। मुंहिंजा खैरपुर जो इहो तमामु पुराणो दरीना मसइलो आहे। सॼी सिंध में काथे बि इहा बदमाशी न आहे, असांजे खैरपुर में इहा बदमाशी आहे। 4 रुपया 5 रुपया मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपनि ते जॾहिं मालूम था कयूं त चवनि था असां किराए जी मुंद में इहे असां एतिरा पैसा वधीक वठूं था। हाणे खैरपुर शहर में ॾिसो तक़रीबन महीनो अॻु में हिकिड़ी कार्रवाई थी, 2 पेट्रोल पंपनि ते जेको आहे छापा लॻा, पर इहे पेट्रोल पंप माफ़िया एॾी मज़बूत आहे जो देरी न थी त उहा जंहिं बि असिस्टेंट कमिश्नर या कमिश्नर 2 ॾींहं अवाम आवाज़ पंहिंजो भोॻियो इन पंप बंदि हुजण जे करे, वरी बि उन्हनि मनमानी पंहिंजी कई, उहे पेट्रोल पंप खुली विया ऐं उहो ई रेट हले थो। ॻाल्हि इहा आहे त सरमाएदार तबिको तमामु घणो मज़बूत आहे जंहिं बि माफ़िया में हुजे, पर हीअ जेका पेट्रोल पंप माफ़िया सरमाएदारनि इन्हनि ते को ॾंड न लॻंदो, का शइ न थींदी, इहे तमामु घणा मज़बूत आहिनि, कुझु कोन्हे थियणो। अहिड़ियूं तव्हां 20 स्टोरियूं हलायो। हिन मुल्क में ख़ासि करे खैरपुर ज़िलो जेको आहे नी ग़रीबनि जे लाइ लावारस आहे, सरमाएदारनि जे लाइ वारसी वारो आहे। सर पेट्रोल जो अघु त गवर्नमेंट जे तरफ़ां 112 रुपया रखियल आहे, पर पेट्रोल पंप वारा 116-17 रुपया हलाइनि था ऐं उनखां पोइ उन्हनि जी मीटर में बि चकर आहे। जेको सिलसिले में ज़िले इंतिज़ामिया खे कुझु न कुझु एक्शन खणणु घुरिजे। 112 रुपया वफ़ाक़ी हुकूमत जे हिसाब सां रेट आहे, हिते 5 रुपया मथे लॻायो थो वञे। अवाम ग़रीब अवाम काॾे वञे? तव्हां पाण ॾिसो था केॾी महांगाई लॻी पई आहे, तेल रेटनि में होॾो माप में बि खोट कई थी वञे, अवाम परेशान आहे, त आख़िर थींदो छा? ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे थो फौरी तौर ते वधीक अघ वठंदड़ पंप मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन जान मोहम्मद नारे जो गुलशेख सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरां TV न्यूज़, खैरपुर।